हजरत शाह अब्दुल हक मुहद्दिस दहलवी रहमतुल्लाह अलैह ॿुधो तो बड़ो वक्त जो कामिल वक्त जो अल्लामा इमाम हे ओ हजरत शाह अब्दुल हक मुहद्दिस दहलवी रहमतुल्लाह अलैह आहे जे उम्र मुबारक 56 साल थिया दाढ़ी मुबारक में अच्छा वार अची वया हिकड़े ॾाड़े वेंदे वेंदे सोचे यार मरणो आ दुनिया छड़नी है आखिर वञणो भी आ छो न हाणे मां हलियो वञा मदीने पाक वञी साईं जे दर जी ख़िदमत करियां उते वञी मां चाड़ो पहुचो ॾियां पोइ जॾहिं मां मरी वञा त मुंहिंजी क़बर मदीने पाक में बणिजे अवां भी इहे नियत कंदा करियो हदीस पाक में नबी साईं फरमाए नियतुल मुमिन खैरुम मिन अमलिही मोमिन जी नियत उन जे अमल खां वधीक अल्लाह जी दरबार में अहमियत रखंदी है नबी पाक फरमायो क़यामत जे ॾियारे हिकड़ा माण्हू ईंदा उन्हनि जे पुठियां ओहद जबल जेतिरो नेकियूं हूंदी बुखारी शरीफ जी हदीस आ साईं फरमाए ओहद जबल जेतिरो नेकियूं हूंदियूं उहे अर्ज़ कंदा मौला असां त एॾियूं नमाज़ूं कोन पढ़ियूं असां त एॾा रोज़ा कोन रखिया पोइ हीअ जबलनि जहिड़ियूं नेकियूं अल्लाह पाक फरमाईंदो मुंहिंजा बानो इहे अवां नेकियूं कयूं कोन हुयूं पर इहे अवां जूं नेक नियतियूं आहिनि अवां जी नियत हूंदी ही त रब जे मूंखे पैसो ॾे त आउं कर हिन हीअं मस्जिद बनाया अल्लाह जे मूंखे पैसो रब मूंखे पैसो ॾींदो आउं मदरसो बनाईंदुसि रब मूंखे पैसो ॾींदो आउं हिन ग़रीब जी मदद करियां जे रब मूंखे पैसो ॾे हा त मां हिन मिस्कीन जो पंहिंजे ख़र्च ते इलाज करायां हा जे रब मूंखे पैसो ॾे हा त हिन ग़रीब जी मां मदद करियां हा मुंहिंजा बाना इहे तुंहिंजूं नेक नियतूं आहिनि जिन खे मां रब्बुल आलमीन अज तुझे लाए नेकी में तब्दील करे छॾियो त नियत सुठी हुजे हज़रत शाह अब्दुल हक ये नियत कई अवां असां के भी ये नियत करण खपे मौला जने मुके मार तने मदीने पाक में मदफन नसीब फरमा हज़रत अमीर उमर साईं हर नमाज का बाद दुआ घुरंदा हा अल्लाहुम्मा रुज़ुक़नी शहादतन फी सबीलिक वजल मौतनी फी बलद रसूलिक ऐ अल्लाह मुके शहादत जो मौत नसीब कर जदे मां मरा तो मुझी कब्र मदीने पाक में मदीने में मरा अश तो फरमाए रसूलुल्लाह जे रोज़े जो थिया दरबान मदीने में चवे दिल जीत दिल पर जो हो जा मेहमान मदीने में रसूलुल्लाह जे रोज़े जो रसूलुल्लाह जे रोज़े जो थिया दरबान मदीने में चवे दिल थी त दिल पर जो हो जा मेहमान मदीने में अखिन वेही सारो सो हो जन नजरों निजारन में हो जन नजरों निजारन में मुनारन में वेठो न्यारा मुनारन में वेठो न्यारा मिसल मस्तान मदीने में चवे दिल थी त दिल पर जो हो जा मेहमान मदीने में प्यारा मुसलमान भाइरो हजरत शाह अब्दुल हक मुहद्दिस दहलवी जी गाल पे अर्ज कयम यो साईं के दिल में ख्याल पैदा थियो त मुझे 56 साल उम्र थी वया हाने छो न वनी मां मदीने पाक में जिंदगी जा ॾियारा गुजारा जदे मां मरा त मुझे कब्र मदीने पाक में बनजे इन इरादे सा हजरत शाह अब्दुल हक मुहद्दिस दहलवी रहमतुल्लाह
आले पांजा शागिर्द मुरीद अकीदत मंद सब मदरसे में गड फरमाए उन्हनि खां इजाजत वरतिया पाण फरमायो अदा मां वञा पियो मदीने पाक मुंहिंजी दिल थी चवे त हाणे मदीने पाक में रहंदुसि मां वापस कोन ईंदुसि मुंहिंजे दिल जी तमन्ना आहे त जॾहिं मां मरां त मुंहिंजो लाश मदीने पाक में दफन कयो वञे। मुरीदन के शागिर्दन के साईं जमा फरमाए सभिनि खां इजाजत वठी हजरत शाह अब्दुल हक मुहद्दिस दहलवी रहमतुल्लाह अलैह प्यारा मुसलमान भाइरो मक्के पाक जी सरजमीन ॾाढा रवाना थी वया मक्के पाक खां थींदा मदीनतुर रसूल आया मुझे हबीब पाक जे रोज़े ते हजरत शाह अब्दुल हक मुहद्दिस दहलवी रहमतुल्लाह अलैह आयो वा इशा नमाज खां बाद में सुबह नमाज खां बाद में हजरत शाह अब्दुल हक मुहद्दिस दहलवी जडे मुराकबो कयो वा उन मुराकबे में हजरत शाह अब्दुल हक मुहद्दिस दहलवी के मुझे मदीने वाले मीर पंहिंजो दीदार करायो। अल्लाह जे हबीब फरमायो अब्दुल हक किया याद कयो अथवा अर्ज कई या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह मां गोठा अजीजल करीबन का मोकलाए ऐ मदीने जा मीर आयो आया हाने अवां मूंखे इजाजत ॾियो त मां तुंहिंजे पारे में का झूपड़ी अॾे वेही रहां का भूगड़ी अॾे वेही रहां पंहिंजो घरड़ो अॾियां मुंहिंजा महबूब मूंखां माण्हू पुछनि अब्दुल हक तूं किथे रहंदो आहीं तुंहिंजो घर किथे आहे त मां माण्हुनि खे ॿुधाईंदुसि मां रसूलुल्लाह जे पारे में रहंदो आहियां। साईं मूंखे इजाजत दे त मां इते रहां मुझे महबूब फरमायो अब्दुल हक मदीने में रहण जी तोखे इजाजत कोन वापस वन हिंदुस्तान वञी मुझे दीन जी कम कर खिदमत कर दीन जी बाकी उन खां अलावा पैसो खपे दौलत खपे शोहरत खपे सोन खपे तोखे ॾियां चांदी खपे तोखे ॾियां हीअं बाहूं बदे अर्ज़ प्यारा मुस्लमान भाइरो मुझे हबीब पाक फरमायो न अब्दुल हक मदीने में रहण जी इजाजत न आहे वापस वञ ज़ियारत कर वापस मदीने वञ हिंदुस्तान वनी मुझो दीन पढ़ा बाबू भले इं फरमाए पान करीम वरी पर्दे में हलिया वई बी रात आई हजरत शाह अब्दुल हक मुहद्दिस दहलवी रहमतुल्लाह अलैह वरी भी मुराकबो कयो आ त ख़बर आ त मुंहिंजो मुस्तफा सखी आहे मेहरबाना हबीबल करीमन के अर्ज कन लगो ओ मुंहिंजा प्यारा महबूब मेहरबानी फरमा मुंहिंजा प्यारा दोस्तो हबीबल करीमन के जियां जो मिलतो कयूं अचन त मुंहिंजे मुस्तफा करीम वरी भी अब्दुल हक के पंहिंजो दीदार करायो आहे वरी जो दीदार चो मुझे महबूब के अर्ज के राणा मां गोठा मोकलाए आयो आया अजीजन करीबन का इजाजत वठी आयो आया ऐ मुझा महबूबा हाणे जी गोठ विंदस मोता माण्हू खिलंदा मोता माण्हू मजाको कंदा मुझा राणा मेहरबानी फरमा ऐ मुझा हबीब मूंखे रहण जी इजाजत दे मुझे हबीब फरमायो अब्दुल हक ओ अब्दुल हक अगर एतरे कदर तू हुज्जत करे रहियो आहे त पोइ हाणे ॿुध अगर मदीने पाक में रहण ही चाहे तो भले रही पो तोखे इजाजत आ पर जे मदीने पाक में रहंदे तोखे सिर्फ मुंहिंजे रोज़े पाक जो दीदार नसीब थींदो पर जे कॾहिं मां मुस्तफा करीम जो चवण मञी करे हिंदुस्तान जी सरजमीन ते वञी मुंहिंजो दीन
पढ़ाई दे तपो मां मुस्तफा जो तो सवाए दोवा रोजानो मदीने पाक मां हली करे हिंदुस्तान जी सरजमीन ते तो के पंहिंजो दीदार कराइण मां मोहम्मद करीम जो कम आहे। अब्दुल हक मां रोजानो मदीने पाक खां हली तो के पंहिंजो दीदार कराई। उन बुजुर्ग सोचो त मां को हिकिड़ो किताब लिखा जे किताब में न नमाज हुजे न रोज़ो हुजे न हज हुजे न ज़कात हुजे सिर्फ ऐं सिर्फ शान मुस्तफा ॿियो कुछ भी न हुजे ऐं उहो किताब हुजे भी सिर्फ कुरान जे आयतन जी रोशनी में। जे मौलाना मुफ्ती अहमद यार का नईमी रहमतुल्लाह अलैह लिखियो न शान हबीबुर रहमान मिन आयतिल कुरान उनमें साईं कुरान पाक जो वे आयतूं गॾु कयूं आहिनि जंहिंमें सिर्फ महबूब जो शान त हज़रत शाह अब्दुल हक भी सोचो मां भी अहिड़ो किताब लिखा जंहिं किताब में मुंहिंजे मुस्तफा करीम जो शान लिखियल हुजे। और मुंहिंजा प्यारा मुस्लमान भाइरो इन इरादे सां हज़रत शाह अब्दुल हक कुरान पाक के कयो आ मुतालो कया 3 ॾींहं 3 रातियूं कुरान खणियो बीठो आ पढ़ंदे पढ़ंदे अॻियां पुठियां ॾिसंदे ॾिसंदे 3 ॾींहं खां बाद में कुरान के बंद करे चवण लॻो ला युमकिन सनाओ कमा कान हक़्क़ुहु बाद खुदा बुज़ुर्ग तोहे किस्साए मुख़्तसर या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह मां अब्दुल हक केड़ा तुझा शान बयान करिया ऐ मदीने जा मीर जॾहिं मां सोचो कुरान मां उहे आयतूं कढा जंहिंमें तो महबूब जो शान हुजे न नमाज जो ज़िक्र हुजे न रोज़े जो ज़िक्र हुजे मुंहिंजा प्यारा महबूबा पर जॾहिं मां कुरान खयो त मां ॾिठो कुरान जी हर आयत तो महबूब जे शान जी गवाही ॾेई रही आहे। मां कुरान जी आयत कई लिखियो पियो वाक़िमु सलात व आतु ज़कात वरकऊ मअर राकिईन। मां सोचो हिन आयत में अल्लाह पाक नमाज जो ज़कात जो ऐं रुकुअ जो हुक्म ॾिनो आहे जमात जो हुक्म ॾिनो आहे हिन में नबी पाक जो शान नाहे। जॾहिं उन आयत ते मां गौर कयो मुंहिंजा मुस्तफा तुझे शान जे मथां मां कुर्बान अल्लाह पाक नमाज जो त हुक्म ॾिनो आहे पर रब नमाज जो तरीक़ो कोन ॿुधायो आहे। कुरान पाक में नमाज जो हुक्म आहे तरीक़ो ना आहे लिखियो तो तव्हां तकबीर तारीमा जे टाइम कनन ते हथ करो हथ कीअं करो हीअं करो हीअं करो कुरान में लिखियल न आहे। तकबीर जे वक्त में छा पढ़ो हथ किथे रखो मुंहिंजा दोस्तों रुकुअ में छा पढ़ो सजदे में केड़ी तस्बीह पढ़ो सजदो कीअं करो कनन उज़वन ते मुश्तमिल सजदो हुजे। मुंहिंजा प्यारा मुस्लमान भाइरो अल्लाह पाक इन जो बयान कुरान पाक में कोन फरमायो सिर्फ नमाज जो हुक्म रब ॾिनो आहे। जॾहिं अर्ज़ कयो वियो मौला नमाज तुंहिंजी बुदा किया अदा कयूं अल्लाह पाक फरमायो मुझे मुस्तफा जी दरबार में वञो जिया मुझो हबीब नमाज पढ़े तिया तवां नमाज पढ़ो त मां रब करीम तवां जी नमाज कबूल फरमाया।